अदा नाक ज़ुल्म बाबा अदा नाक ज़ुल्म अदा गरीब भूख मरी ना वञो अदा जो हक़ दिए आखिरे ना ज़ुल्म ओ इदारे करे खातो के ही तला दे लगे तो भलारे महीने जो अदा ना ज़ुल्म बड़े अल्लाह दा भूख में मरू साईं कुड़ीरी जा असी टेम जा ज़मींदार आहियूं असां पानी ना है रोज़ा रखूं ऐं पानी विझूला ना है तंहिंखां पोइ ही तला असांजे के 15-20 ॾींहं थिया आहिनि महीनो असांजो तला सुको पियो आहे को बि पुलिस हारो जा पुलिस खे थाणे तव्हांजा फौज खे तव्हां रवानो करियो अगरि जे असांजो पाणी हुजे बनियुनि में बनियूं असांजूं सुकी वियूं असीं दरबदर थी वियासीं ऐं बुख पिया मरूं असांजा ज़ुल्म उहो डायरेक्टर साहिब तोखे ही पलान आहे रब जो भलारे महीने जो असांजा ज़ुल्म बड़े अलाह जा बुख पिया मरूं ऐं एकड़ मुंहिंजो भुटी मिर्चनि जो आहे ऐं पोखियां उहे सुकनि पिया तंहिंजे करे आउं अपील थो करियां अर्ज़ु थो करियां त असांजा नाक ज़ुल्म आहे ऐं कलाक जे पाणी अचे थो त 5 कलाक हींअर जेके दारोगा इंजीनियर सभु पाणी लाइ आया आहिनि कलाक खां पोइ पाणी हूंदो कलाक खां पोइ असां नाक ज़ुल्म बाबा असां नाक ज़ुल्म असां ग़रीब बुख मरी था वञूं असांजो हक़ थिए आख़िर ईअं तमामु परेशान आहियां पंहिंजी बनी हारो हाणे बकरियुनि में माल में बीठो आहियां एतिरो न आहे त हाणे सभो जो अटो जा खाए हिकिड़ी त बीमारी न अची तपाए ॿियो बुख न अची तपाए मथां पाणी कोन्हे को असीं मिस्किन रोज़ा रखूं रोज़े लाइ पाणी कोन्हे साईं ईमानदारी ऐं सची ॻाल्हि थो ॿुधायां ऐं अर्ज़ु थो करियां मिस्किन ही का बकरियुनि में बीठो आहे मिस्किन सां असां सां वयल आहे पाणी आहे कोन को असीं ट्रेल जा जेके मिस्किन आहियूं कलाक अचे थो त 5 कलाक आहे कोन पाणी को असीं बर्बाद थी वई आहे बनियूं ॿार असांजा पाणी न आहे सभु असीं सूरनि में 300 एकड़ बनी आहे असांजो ॿारो आबाद न आहे असां ग़रीब जो हक़ कयो वञे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असां कुंडरी शाख जा पुछड़ जा आबादगार आहियूं असांजो मुतालबो आहे पाणी जो असां 1 एकड़ पोखियो आहे बनी जो उहो सुकी तबाह थी रहियो आहे असांजी अपील आहे त असांखे पाणी करे ॾिनो वञे हिकिड़ो त लॉकडाउन ऐं इन्हनि जे करे असीं ॾाढा परेशान आहियूं ॿियो त असांजी बनियूं सभु वीरान थी वियूं आहिनि गैर आबाद थी वियूं आहिनि असांजे हर माण्हू खे इंजीनियर खे डायरेक्टर खे सभिनि खे अपील आहे कि ख़ुदा वारा असां सां इंसाफ़ कयो वञे।